अस्सलामुअलैकुम नाज़रीन, माया सबीना शहबाज प्रोग्राम मेहरान जा मोती में। नाज़रीन, अॼु असांजी शख्सियत आहे अतिया दाऊद साहिबा, जेकी कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहे। अचो त उन्हनि सां मुलाक़ात कयूं ऐं उन्हनि सां ज़बरदस्ती हिकिड़ी कचहरी कंदासीं। वालेकुम आपा। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक खैरियत? थैंक यू सो मच, तव्हां एतिरो टाइम कढी आया। तव्हांजे बिज़ी ज़ाहिर स्केड्यूल हूंदो आहे, त उनजे करे तव्हां जी मेहरबानी थोरा हितां आहियूं, तव्हां आया। कीअं छा पियो हले अॼुकल्ह, छा था कयो? बस ज़िंदगी रवां तवां आहे, ईअं हले वेठी पंहिंजी रफ़्तार सां। ऐं अॼुकल्ह मां नापा में पढ़ाईंदी आहियां, उते स्क्रिप्ट राइटिंग पढ़ाईंदी आहियां। अच्छा। इन खां सवाइ ॿिया पंहिंजा प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि। मां फ्रीलांसिंग कमु कंदी आहियां, त कुझु न कुझु हूंदो आहे जेको मां कंदी रहंदी आहियां। ऐं इन खां सवाइ मां वुमेन एक्शन फोरम जी मेंबर आहियां, तमामु 30-35 साल पुराणी। त उन जूं गॾिजाणियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जा कम हूंदा आहिनि। सो बसि इहा। ऐं सिंधी अदबी संगत जी जेका औरतुनि जी शाख आहे, उहा बि मां वेझड़ाई में जॉइन कई आहे। त बहरहाल ज़िंदगी उन ई रफ़्तार सां हले थी। जंहिं आपा अतिया, इहो ॿुधायो त तव्हां किथे ॼाया, तव्हांजी जाइ पैदाइश? मुंहिंजी मौलिद ॾिनो लाड़िक मुंहिंजे ॻोठ जो नालो आहे, ऐं हीअ नौशारे ज़िले जे अंदरि आहे। अच्छा। ऐं ठारू शाह ऐं कंडियारे जे विच ते आहे, डबरे खां 3 किलोमीटर उनजे मुखालिफ़ साइड ते आहे, मतिलबु ॿिए पासे ॾांहुं। मां ॻोठ में 5 दर्जा सिंधीअ जा पास कया हुआ। ऐं उन खां पोइ वरी असां उन खां पोइ हाई स्कूल त असां वटि न हो, इन करे मां पंहिंजो ॻोठु छॾे ऐं मां हिकिड़ो दर्जो नवाबशाह में पढ़ियसि। उन खां पोइ मां हैदराबाद में आयसि। पर ॻोठ जी ज़िंदगीअ जो मूं ते तमामु वॾो असरु आहे तमामु। ऐं उहो कॾहिं बि मुंहिंजी ज़िंदगीअ मां निकिरी न सघियो आहे, इन करे जो ॻोठ जी उहा आज़ादी ऐं उन में ॿारनि सां गॾु खेॾणु ऐं ॿियो आस पास जे ॻोठनि ॾांहुं पंधु करे वञणु। ऐं उते छोकिरी हुअण जे बावजूदि जेके ॿियूं छोकिरियूं उहे न माणे सघंदियूं हुयूं, पर मुंहिंजे लाइ इहो हूंदो त मां इन मामले में शुरू खां वठी बोल्ड हूंदी हुअसि। त मां पंहिंजा समूरा इलाइक़ा इहे पहिरें भेलिया, ऐं डबरो 3 किलोमीटर परे हो, उस ताईं बि वञणु। ऐं त इन तरह सां हिकिड़ो भरपूर तरीक़े सां ॻोठाणी ज़िंदगी मूं एतिरे थोरे अरसे में बि जी ॾिठी। ऐं मां सम्झां थी उहा ई मुंहिंजूं पाड़ूं पुख़्ते करण में मुंहिंजी शख़्सियत जूं उनजो वॾो हथु आहे। ऐं मां पंहिंजे ॻोठ खे अञा ताईं बि तमामु घणो यादि कयां थी, पर मां सम्झां थी त उते मुस्तक़बिल कोन हो। जेकॾहिं असां उते ॻोठ में रहूं ऐं इहा असांजी बदकिस्मती आहे त असां वटि ॻोठनि में तरक़ी थिए कान थी, ऐं असां सभु हिजरत कयूं था, पंहिंजा ॻोठ छॾे ऐं शहरनि में वञूं था। ऐं हींअर बि ॻोठ में मुंहिंजो पंहिंजो ज़ाती घर असांजी ख़ानदान जो कोन्हे, पर असांजी सॼी दुनिया जेका आहे उहा उन्हनि वटि उन्हनि जा ॻोठ एतिरी तरक़ी कनि था जो उन्हनि खे ज़रूरत नथी पए हिजरत करण जी, त उहे शहरनि ॾांहुं वञनि। सो मुंहिंजो बि ओड़ी कहाणी आहे जेका असां वटि तमामु घणनि माण्हुनि जी आहे, साॻी कहाणी आहे। बिल्कुलु आपा, इहा वॾी असांजी हिकिड़ी सम्झो त असांजे जे सोसाइटी में ॾिसजे या असांजे गवर्नमेंट जे तरफ़ां बि ॾिसजे त असांखे इहा ॾाढी हिकिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असां जेको आहे सो ॻोठ वारा जेके माण्हू आहियूं उहे अची शहरनि में था अची वञूं, पोइ छाकाणि त उहो तरक़ी नथी थी सघे उते। ऐं उते जेके रहंदड़ आहिनि उन्हनि जी बि पंहिंजी जेकी आहे सो उहा ओतिरी ग्रूमिंग नथी थिए जेतिरी थियणु घुरिजे। सो हूअं पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु मां ॾिठी आहे त जेके ॻोठ सां बिलोंग करनि थियूं, ख़ासि तौर सां औरतूं, उहे बोल्ड बि आहिनि ऐं ब्यूटीफुल बि आहिनि, ज़हीन बि आहिनि। इन करे जो हुते ॻोठ जी ज़िंदगीअ में जेके उतां जा किरदार आहिनि, लोक अदब ऐं सभु, मतिलबु मुंहिंजी माउ हिकिड़ो लफ़्ज़ बि पढ़ियल लिखियल कान हुई, पर उनजे बावजूदि हू उनखे ॻाल्हि ॻाल्हि ते कॾहिं पहाको ॾियणु या कॾहिं कंहिं ॻाल्हि खे वाज़े करण जे लाइ भिटाई जा बैत ईअं पढ़ंदी जो मां सम्झंदी हुअसि असांजो भिटाई हिते असांजे ॻोठ जे भरिसां को ॿियो ॻोठु हूंदो, उते को रहंदो हूंदो। मूंखे इलाही ॾींहंनि खां पोइ ख़बर पई त उहो काफ़ी सदियूं पहिरें हिते हूंदो। मुंहिंजी नानी, मुंहिंजी माउ, मासियूं ईअं आराम सां हुननि जे बारे में ॻाल्हाईंदियूं। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। छो जो न पढ़णु
आई मीन जेके औरतूं पढ़ियल लिखियल न आहिनि या जेके असांजूं नानियूं ॾाॾियूं हूंदियूं उन्हनि खे शौर ॾाढो हूंदो हुयो, जी उन्हनि खे इहे इन क़िस्म जूं ॾाढियूं शयूं यादि हूंदियूं, मुंहिंजी फैमिलीअ में बि ईअं ई आहे। सो आपा तव्हांजी जेको आहे सो जेकी पोइ फर्दर जेकी एजुकेशन थी 5 क्लास खां पोइ तव्हां नवाबशाह चयो त तव्हां आहियो। हाँ, 1 साल मां नवाबशाह में पढ़ी हुयसि जी 6 दर्जो, ऐं उन खां पोइ मुंहिंजो वॾो भाउ इंजीनियरिंग में जो इम्तिहान ॾिनो, उन खां पोइ उनजी नौकिरी थी वई त उनखे हैदराबाद में किथे नौकिरी मिली त पोइ असांजी सॼी फैमिली जामशोरे में अची रही। ॿियो भाउ जामशोरे में नौकिरी कंदो, त मैट्रिक मां जामशोरे मां कई हुई, अच्छा मतिलबु हैदराबाद मां कई मीरा स्कूल मां, ऐं रहंदा असां जामशोरे में हुआसीं। ऐं उन खां पोइ स्टूडेंट लाइफ में मां काफ़ी ज़हीन हुअसि ॻोठ में बि ऐं हैदराबाद में जॾहिं पढ़ंदी हुअसि। मुंहिंजो लिटरेचर जे तरफ़ इलाही लाड़ो हो, पर उन वक़्तु को केरु बि अहिड़ो माण्हू कोन हो जो मूंखे ॿुधाए त अदब ॾांहुं लाड़ो छा थींदो आहे। मुंहिंजी फैमिलीअ में केरु बि अहिड़ो माण्हू कोन हो, पर उन ज़माने में 70 जे ॾहाके में थियो इहो त नेशनल जेका मूवमेंट हली हुई, उन जे करे माण्हुनि खे इहो शौर हो त असांखे सिंधी रसाला ख़रीद करणा आहिनि ऐं सिंधी अख़बारूं घर में अचनि। सो उन जो फ़ाइदो मूंखे थियो त उहे किताब अचणु लॻा। जेकॾहिं उहा मूवमेंट न हुजे हा त शायदि असांजे घर ईअं किताब न अचनि हा। त उहे किताब मां पढ़िया, ऐं उन खां पोइ स्कूल जा ड्रामा, स्कूल जा टेबलो, इहे सभु मां कंदी हुअसि। पर उन्हनि में मां काफ़ी अॻियां हूंदी हुअसि ऐं पढ़ाईअ में बि मां सुठी हुअसि। पर उन जे बावजूदि जेको इहा मूंखे ख़बर कान हुई त अदब जो छा अॻियां वञी उनजो छा किरदारु हूंदो आहे या केरु माण्हू अदीब थींदो आहे। ऐं इन करे जो मुंहिंजे ख़ानदान में हालांकि इलाही पढ़ियल लिखियल माण्हू आहे, सभु तालीम में इंजीनियर, डॉक्टर, प्रोफेसर सभु, लेकिन हिकिड़े तरह सां औरतुनि जे लाइ इहो हो त जेके ज़हीन औरतूं हूंदियूं आहिनि उहे डॉक्टर थींदियूं आहिनि ऐं जेके मर्द आहिनि उहे घणो करे इंजीनियर थींदा आहिनि। सो इन सॼी शइ में मूंखे बि इहो हो त हिकिड़ी एॾी ख़ानदान में मूंखे इज़त पई मिले त मां एतिरी ज़्यादा बहितर तरह सां पंहिंजे नंबर बि खणी थी अचां, सभु सही पढ़ां थी। त उन में मूंखे बि इहो हो, फीड थियल हो त मूंखे डॉक्टर थियणो आहे। ऐं मां साइंस जो सब्जेक्ट खयों, मैट्रिक ताईं त मां साइंस में सही तरह सां हली वियसि, जो मूंखे ॿियो बि पंहिंजो मिले पियो त मां पढ़ां, मतिलबु जेके ड्रामा वग़ैरह या थिएटर इन्हनि में हिसो वठां थी, ॻाइणु लिखणु सभु। पर जॾहिं मां फस्ट ईयर इंटर में वियसि त मां पंहिंजे तबियत जे ख़िलाफ़ु न वञी सघियसि ऐं मां साइंस में बुरी तरह सां फेल थियसि। त उन में कंहिं बि मूंखे रियलाइज़ कोन कयो, मूं पाण बि रियलाइज़ कोन कयो त असुलु मसइलो किथे आहे। ऐं पर आर्ट्स खणण में मूंखे इलाही आर महसूसु पियो थिए, जो मूंखे इहा ख़बर हुई त जेके ॻोठ जा मतिलबु हिकिड़ी ज़हनियत हुई या हिकिड़ो जेको मतिलबु ज़हन ठहियलु हो माण्हुनि जो, त उहे जॾहिं छोकिरियूं हूंदियूं आहिनि, बेकार माण्हू हूंदा आहिनि जेके आर्ट्स पढ़ंदा आहिनि ऐं पोइ बसि उहे मास्तर थींदा आहिनि वञी, पर जेके इलाही ज़हीन आहिनि उहे अॻियां वेंदा आहिनि। त इन सॼी शइ जे करे या जेका मूंखे उन महिल पंहिंजे ख़ानदान खां हिकिड़ी नफ़रत मिली, हुननि खे लॻो त मुंहिंजो पंहिंजो ॾोह आहे, मां न पढ़ी हूंदसि इन करे फेल थी हूंदसि। केरु सोचे बि न पियो सघे त मुंहिंजो लाड़ो कोन्हे ऐं उन वक़्तु ॿारनि खे का इहा अहमियत न ॾिनी वेंदी हुई। त पोइ मां इन में पढ़ाई छॾे ॾिनी ऐं उन खां अॻु जॾहिं मां पढ़ंदी हुअसि त 8 दर्जे में मां हुअसि त उते मां फ़हमीदा हुसैन जे जेको सुफ़ो ईंदो हो सुगड़नि सत, उन में मुंहिंजी कज़िन आहे, उहा कहाणियूं लिखंदी सकीना लाड़े। त मूं बि पंहिंजी हिकिड़ी नंढड़ी शाइरी, हिकिड़ी नज़म लिखी ऐं दॿे में विझी छॾी जेका छपिजी वई। त उन ते मुंहिंजो भाउ ऐं भाभी, मुंहिंजो वॾो भाउ इलाही रोशन ख़्यालु हो, पर उन्हनि ऐतराज़ कयो त इन जो इन में छपी। मां सोचे बि न पई सघां त मुंहिंजो रोशन ख़्यालु फैमिली, मुंहिंजो रोशन ख़्यालु भाउ वॾो जेको आहे महमूद, सो ईअं बि थी थो सघे त मुंहिंजो भाउ उन ज़माने में इंग्लैंड हली वियो हो। त उते उन मूंखे कावड़ में ख़त लिखियो त तुंहिंजो शिकायत पई थिए, इन करे जो मुंहिंजी जॾहिं त मां उन सॼी शइ में कावड़ में अची चयो त मां तव्हांजो नालो बि हाणे इस्तेमालु कान कंदसि, तव्हांजी ज़ात इस्तेमालु कान कंदसि। मां अतिया लाड़िक, मां लाड़िक आहियां ऐं मां स्कूल जे ज़माने में मां अतिया लाड़िक लिखंदी हुअसि ऐं उहा पहिरीं लिखणी मां अतिया लाड़िक जे नाले सां लिखी हुअसि। पर उहा मां एतिरी 8 क्लास जी हिकु नंढी छोकिरी हूंदी, नंढी उमिरि जी हूंदसि,
पर मूं इन ॻाल्हि ते एतिरो सख़्तु एतिराज़ु कयो त मतिलबु त मूं चयो तव्हांखे मां पंहिंजी ज़ात वापसि थी करियां। ऐं बाक़ी दाऊद मुंहिंजे पीउ जो नालो आहे, मां उन सां उन जो हक़ कंहिंखे बि कोन्हे त मूंखां मुंहिंजे पीउ जो नालो खसे। सही। ऐं उहो मुंहिंजी माउ खे हक़ आहे जेकॾहिं उहा चवे, पर मूंखे जेको आहे पोइ मुंहिंजे भाउ खे तसवुर बि न पियो करे सघे त हिकिड़ी एतिरी नंढी ॿार खे मूं खणी हिकिड़ो दफ़ो कावड़ में चई छॾियो, नंढे भाउ जो ख़त आयो त मूं सोचियो त भई फैमिली में प्रॉब्लम थो थिए त खणी न लिख, त मूंखे कहिड़ी ख़बर हुई त तूं एतिरो ज़्यादा माइंड कंदी आहे। ऐं पोइ आख़िर में मुंहिंजे वॾे भाउ या मुंहिंजी फैमिलीअ चाहियो बि, पर पोइ मूं कॾहिं बि उहो नालो इस्तेमालु न कयो ऐं अतिया दाऊद जे नाले सां लिखियसि। ऐं पोइ वरी उन खां पोइ जॾहिं मूंखे अहिड़ो रिएक्शन मिलियो, जॾहिं त मुंहिंजी कज़िन लिखंदी हुई, मुंहिंजी कज़िन जी माउ इलाही कंज़र्वेटिव हूंदी, मुंहिंजी भेण, उन बि एतिराज़ु कोन कयो। ऐं जेका मुंहिंजी रोशन ख़्याल फैमिली हुई उन ईअं चयो, मुंहिंजे वॾे भाउ, त उन खां पोइ बसि मां न लिखियो, काफ़ी अरसो गुज़री वियो। ऐं पोइ मां मैट्रिक में सुठा नंबरनि में पास कयो, वरी फर्स्ट ईयर इंटर में जॾहिं मां फेल थियसि ऐं ख़ानदान जे नज़रनि में हिकदमि किरी पियसि, मतिलबु केर बि न पियो चवे, हिकिड़े माण्हूअ बि न पुछियो त तुंहिंजो मसइलो छा आहे। उन खां पोइ काफ़ी सालनि ताईं मां कुझु बि न पढ़ियसि। ऐं मां पर पोइ मां लाइब्रेरियुनि में वेंदी रहियसि। हिते कराची में त असां रहियासीं 75 खां पोइ मां कराची अची वियसि ऐं हिते हिकिड़ी लाइब्रेरी खां ॿी लाइब्रेरीअ ताईं मुंहिंजी दौड़ हूंदी हुई। ऐं मुसलसल सिर्फ़ु मां कुझु सालनि ताईं सिर्फ़ु मुतालो कंदी रहियसि ऐं मूंखे ख़बर बि न हुई त मूंखे अॻियां वञी छा थियणो आहे न थियणो आहे, पर बसि मां पढ़ंदी रहियसि। ऐं उन खां पोइ मूं ईअं इंटरमीडिएट पास करे छॾी ऐं पोइ BA MA मूं शादीअ खां पोइ ऐं ॿिन्ही ॿारनि जे पैदा थियण खां पोइ कई आहे। अच्छा। सो उन वक़्तु जेको ऐं जॾहिं मूंखे मूं BA MA कई त उन वक़्तु मुंहिंजी पंहिंजी सुञाणप एतिरी थी वई हुई जो मूंखां अक्सर डिग्री बि न वठंदा हुआ। मतिलबु जिते मूंखे नौकिरी मिलंदी त या हाणे बि मिलंदी आहे त उन खां पोइ चवंदा आहिनि HR में तूं वञी जमा कराए छॾ। पर जेको पोइ मां मास्टर्स कई सिंधी लिटरेचर में, पर ईअं मुंहिंजो तालीमी सफ़र रहियो। त उन खां पोइ जेको मां हिते जॾहिं कराचीअ में रहंदी हुअसि, 80 जो ॾहाको हो ऐं उन में मां पंहिंजी शाइरी लिखंदी वेंदी हुअसि, पर न कंदी हुअसि, पर पोइ शाइ न कंदी हुअसि। अहमद सलीम असांजो दोस्त हो, अहमद सलीम हिकिड़े दफ़े ईअं ई मुंहिंजा जेके रफ़ पना आहिनि उहे खणी हलियो वियो ऐं हिन जफ़ा कश्मीर शाइ करे छॾियो। त मूंखे उन सॼी शइ सां को हो ई न, पोइ मुंहिंजी दिलि ई ख़राबु थी चुकी त मां कॾहिं कंहिं रिसाले में लिखां। ऐं शौक़ु कोन हो मूंखे, शोहरत जो बिल्कुलु बि शौक़ु कोन हो। मां मतिलबु हिकिड़े तरह सां पुठियां रहण वारी माण्हू आहियां, सिर्फ़ु कमु करण महिल अॻियां अॻियां। त उन में अहमद सलीम जॾहिं उहा शाइ कयो त पोइ उन में मूंखे तॾहिं अहसासु थियो पंहिंजी ज़िमेदारीअ जो, त मूंखे पंहिंजे लिखणनि जे लाइ ज़िमेदार रहणु खपे ऐं हिन में ही तब्दीलियूं थी सघनि पियूं, पर मां न कयूं हुयूं। पोइ मूं अहसासु कयो, पोइ मूं सोचियो त हाणे मां इन्हनि खे ऑन कंदसि। पोइ मूं शयूं पंहिंजियूं थोरियूं हुतां हुतां जा कागज़ खणी ऐं हिकिड़े दॿे में बंदि कया त हाणे मां इनखे ऑन कंदसि। उन खां पोइ सिंधी अदबी संगत जॾहिं अहमद सलीम वटि आयसि त अहमद सलीम बि ज़ाहिर लेफ्ट जो माण्हू हुओ, असांजा सिंधी अदबी संगत में घणो लेफ्ट जा माण्हू हुआ ऐं उन्हनि सां जॾहिं थी त पोइ मूंखे सिंधी अदबी संगत में वञण जो मशवरो ॾिनो वियो। उन खां पोइ मां उते वियसि त उते मुंहिंजी दोस्तियूं थियूं इन्हनि सभिनी सां, शाह महमद पीरज़ादो, रऊफ़ निज़ामाणी, फ़कीर महमद लाशारी, नक्काश, अनवर पीरज़ादो, बदर अबड़ो, इन्हनि सभिनी सां पोइ मुंहिंजूं तमामु वेझड़ाइप वारियूं दोस्तियूं रहियूं ऐं ईअं पोइ मुंहिंजो अदबी सफ़र जारी रहियो। ऐं संगत में वञण खां पहिरियों ई जेका मुंहिंजी शाइरी, जेका फेमिनिस्ट शाइरी सम्झी थी वञे, उहा मां संगत में वञण खां काफ़ी मुंहिंजा नज़्म पहिरें जा ई लिखियल हुआ। जी आपा, हिते तव्हांखे थोरो जी इंटरप्ट कंदमि। नाज़रीन, वञूं था हिकिड़ी ब्रेक ते, ब्रेक खां पोइ मोटी था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, आपा सां गुफ्तगू जो सिलसिलो जारी आहे। जी आपा, तव्हां पंहिंजी अदबी हुन जे बारे में ॿुधायो पिया, लाइफ जे बारे में।
हाँ, त पोइ उन तरह सां अदबी संगत में असांजो लिखणियूं पेश थींदियूं हुयूं। उन वक़्तु अदबी संगत जो उरूज हो ऐं ख़ासि तरह सां कराचीअ जो, ऐं उते तमामु सख़्तु तनक़ीद मां असांखे गुज़रणो पवंदो हो। एतिरो आसानीअ सां लिखणियुनि खे क़बूलु कोन कयो वेंदो हो, ऐं असां सभिनी में बि एतिरी हिमत हूंदी त असां उहे सॼियूं तनक़ीद खे बर्दाश्त कयूं, ऐं तनक़ीद करणु, तनक़ीद सहणु, इहे सभु असां उतां सिखियो। ऐं उन खां पोइ उते कुझु रिसाला हूंदा हुआ, उन्हनि में छपजणु लॻी, ऐं ईअं मूंखे सुञाणप मिलणु लॻी। पर मुंहिंजी ज़ाती कमज़ोरी हुई त मां इन मामले में इलाही डिसऑर्गनाइज़ड आहियां। मां पंहिंजी शयुनि खे, इन्हनि सभिनी शयुनि खे संभाले रखण में मुंहिंजो एतिरो न रहियो आहे। त इन जे करे कॾहिं बि मां ओरिजिनल बि नज़म किथे खणी वञी पढ़ंदी हुअसि या कुझु पढ़ंदी हुअसि, ऐं केरु उते मूंखे चवंदो त इहो मूंखे ॾेई छॾींदी हुअसि, विसरी वेंदो त कंहिंखे ॾेई आई आहियां। अच्छा, त उन खां पोइ जे न को मूंखे ख़बर हूंदी त किथे छपियो आहे, न मां संभाले रखी कॾहिं शइ। त मुंहिंजी शख़्सियत जो इहो हिकिड़ो इलाही वॾो नुक़्स रहियो आहे त मां तमामु घणी इन मामले में लापरवाह रहियसि। सही। सो उन खां पोइ अदब पोइ वरी अॻियां जेको आहे सो तव्हां ड्रामा बि लिखिया? हा, ड्रामा त मां इलाही पोइ लिखिया। उन खां हीअ शाइरीअ जे हवाले खां पोइ मुंहिंजा किताब छपिया, ऐं पहिरियों अंग्रेज़ी में आयो, उन खां पोइ उर्दू में आया। इन विच में मुंहिंजी शादी थी 89 में ख़ुदा बख़्श सां। ऐं जेको मूं चयो त मां इलाही डिसऑर्गनाइज़ड हूंदी आहियां, त ख़ुदा बख़्श मुंहिंजे शयुनि खे सहेड़णु शुरू कयो। हिते असां वटि सिंधी अदीबाउनि ते इल्ज़ाम हूंदा आहिनि त उन्हनि मुड़ुस उन्हनि खे लिखी था ॾियनि। सो इहो हा, इल्ज़ाम त हमेशह बिल्कुलु। ग़लति आहे, कॾहिं बि ईअं न थियो आहे। पर मूंखे इन तरह जी हिकिड़ी सहूलियत इहा मिली त मूंखे उहे सभु शयूं सहेड़ियल हूंदियूं। मां लिखी न बसि कंदी हुअसि, उहो खणी वञी फ़ोटो कॉपी कराए रखंदो हो ख़ुदा बख़्श। उन्हनि ॾींहंनि में पेन सां लिखंदा हुआसीं। त उन खां पोइ किताब बि छपजी हीअं विया, ऐं मुंहिंजी ज़िंदगी ईअं रहे पई। नौकिरियूं मां मुसलसल कंदी रही आहियां। जिथे असांजो मुंहिंजो तालीमी सफ़र जिते ख़तमु थियो, जीअं मूं चयो त मुंहिंजे लाइब्रेरियन ताईं डोड़ हूंदी, पर मां नंढियूं नंढियूं नौकिरियूं कंदी रही आहियां त जीअं मां पंहिंजे मतिलबु फिनेंशियली तरह सां पंहिंजे पेरनि ते बीहां। अच्छा, सो उन खां पोइ जेको मुसलसल पोइ जेके जेके असांखे मूंखे पैसनि जे लाइ मुआशी जिदोजहद जे हवाले खां जेके बि कम करणा पवंदा हुया त मां कंदी हुयसि। ड्रामे जो बि मूंखे कंहिं बि क़िस्म जो न को शौक़ु हो, न को मूंखे इन जे लाइ तजसुस हो। उहो बि मूंखे ईअं ई ऑफर मिली किथे, ऐं मां हली वियसि। ऐं पोइ मूं लिखियो, उहा सुल्तान आपा ई ॾिनी हुई यकीन। उन जॾहिं हम टीवी अञा शुरू बि न थियो हो, पर हू पहिरें खां हुनजो मवाद जमा पिया कनि, त उते हिकिड़ो उन्हनि जो सचिन कहाणियुनि जो सिलसिलो हो। त उहे मां इंटरव्यूज़ करे ईंदी हुअसि, त उन्हनि जा इंटरव्यू करे उन्हनि खे ॾींदी हुअसि। ड्रामो केरु ॿियो लिखंदो हो, त पोइ जॾहिं जेके ड्रामो लिखंदो हो उन एतिराज़ु कयो त हीअ मालूमात एतिरी थी थिए जहिड़ो करे ड्रामो लिखी खणी थी अचे, त पोइ बाक़ी मां छा कयां। सही। त सुल्तान आपा चयो त तूं पाणे लिख। पोइ मतिलबु इहो आहे त इहा शइ सुल्तान आपा ॾिठी मुंहिंजे अंदरि, ऐं मूंखे चई ड्रामो लिख। न त न को मूंखे ख़बर हुई, ऐं न को मुंहिंजे अंदरि एतिरी कैपेसिटी आहे त मां इन सॼी शइ ते सोचां। इन करे मूंखे कुझु माण्हुनि खे उत्साह हूंदो आहे, शौक़ु हूंदो आहे कंहिं शइ जे लाइ। मूंखे पढ़ण सां, किताब पढ़ण सां शौक़ु हो। शाइरी जेका मां जॾहिं बि करे सघां थी उहा करे सघां थी, पर इहो मूंखे ख़बर कान हुई त मां ड्रामो लिखी सघंदसि। त सुल्तान आपा ॾिनो। उन खां पोइ वरी ख़ुशकिस्मती सां इहा थी त जॾहिं हम टीवी ठही वई त नूरुल शाह हुते हुई, जिते मूंखे पोइ मूं नौकिरी कई, ऐं मां एज़ अ एडिटर जॉब कई हुते। पर पोइ मूंखां ड्रामा लिखाया विया, ऐं एडिटर जे हवाले खां बि त नूरुल शाह मूंखे जॾहिं मतिलबु उन्हनि चयो त मूंखे पहिरीं दफ़े त मुंहिंजी झिझक ख़तमु थिए। उन मूंखे पंहिंजो ई उनजो ड्रामो जो स्क्रिप्ट उन ज़माने में उते तयारु पियो थिए, पंहिंजो ई स्क्रिप्ट ॾिनई त हीअ खण ऐं ॻाढ़ी पेन खण, ऐं तूं ॿुधाए त मां मतिलबु हिन ड्रामे में जेको तोखे फॉल्ट नज़र अचे। सही। सो हिकिड़े तरह सां इहा हिमत ई न त जेकॾहिं मां नूरुल शाह जे ड्रामे खे मां कंहिंजी शइ खणी थी अचां त मुंहिंजी झिझक ख़तमु थिए। सही। सो इहे ॿ औरतूं हुयूं जिन मूंखे ड्रामे जे फील्ड में आंदो, सही। ऐं उन खां पोइ मां ड्रामा लिखंदी रहियसि, ऐं अञा ताईं बि मां लिखंदी आहियां। तव्हां रेडियो ते कॾहिं न लिखियो? ड्रामे ते मां रेडियो ते ड्रामो न लिखियो, पर मां रेडियो ते रिसालो प्रोग्राम, औरतुनि जा प्रोग्राम उहे कंदी हुअसि, अच्छा। ऐं उहे बि मुंहिंजे शादीअ खां पहिरें जा हुआ, पोइ काफ़ी ॾींहंनि ताईं कंटिन्यू रहिया हुआ। त इहो रेडियो जो शौक़ु तव्हांखे कीअं पैदा थियो ऐं कॾहिं मुंहिंजो खां चयो वठी? न, शौक़ जी मूंखे बिल्कुलु बि ख़बर कान्हे। मूंखे अॼु ताईं
जिथां बि आहे उतां सॾु थियो आहे ऐं मां हली वई आहियां। अच्छा सो मूंखे मूं इहो एक्सप्लोर कयो ई कोन्हे कॾहिं पंहिंजे अंदरि त हाणे मां हेॾां वञणु थी चाहियां, मां वञा इहो सिखां, इहो मूं एक्सप्लोर न कयो आहे। पोइ इन में या त मुंहिंजो इहो नसीबु आहे, हालांकि मां रिलीजियस न आहियां, पर इन्हनि सभिनी शयुनि में किथे न किथे मूंखे उहो रस्तो वठी वेंदो आहे ऐं मां उन रस्ते ते हली वेंदी आहियां। रेडियो जे लाइ बि उहो त असांजे दोस्तनि इहो शुरू कयो रिसालो, मूंखे चवनि त तूं बि अचु, मां अची वियसि। वरी उन्हनि चयो त तूं उन रिसाले में मुंहिंजो हिकिड़ो नंढो हिसो हूंदो हो औरतुनि जो, त उन में मूंखे ही फज़ल कलबाणी उनजो होस्ट हूंदो हो ऐं ॿिया असांजा जेतिरा दोस्त आहिनि, फ़कीर मोहम्मद लाशारी, नक्काश, अरबाब हूंदो हो, अरबाब अज़ीम, ऐं इहे सभु पंहिंजा पंहिंजा कालम लिखंदा हुआ, त ईअं मां वरी औरतुनि जो हिसो कंदी हुअसि। ऐं उन में मूं हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो त जेके औरतूं जे लिखणनि में उहे उन्हनि जो किरदारु कीअं आहिनि, त उहे पहिरें त झटि झटि जीअं महताब महबूब, नूरुल्दा शाह ऐं ख़ैरन साजाफ़री जंहिंजा किताब छपियल आहे, उहे त मूं 8-10 आराम सां करे वरिता। पोइ जेका मूं उन्हनि ते महिनत कई आहे, मां नंढड़नि नंढड़नि ॻोठनि में अंदरि हली वियसि, त जेके औरतूं जिन कॾहिं 70 में लिखियो आहे ऐं उन्हनि ऐं कॾहिं 60 जे ॾहाके में लिखियो आहे, उन्हनि जी का हिकिड़ी ॿ शइ मिली आहे, उन्हनि खे ॻोल्हे लथो ऐं उन्हनि खां पोइ मूं उन्हनि जा उहे सभु लिखड़ियूं खणी आयसि। त इन रेडियो जे प्रोग्राम जा मूंखे 100 रुपया मिलंदा हुआ, पर मां उन्हनि खे ॻोल्हा में जेको आहे, तव्हां पाण सोचे सघो था त पब्लिक ट्रांसपोर्ट ते ॻोठनि में वञणु, बिल्कुलु खणी अचणु, त उहा मूं वटि एतिरी रिसर्च आहे, मां कॾहिं किताबी सूरत में न छपिराई आहे, पर काफ़ी माण्हुनि जिन MPhil कई आहे, PhD कई आहे औरतुनि जे इशूज़ ते, त केतिरे अरसे ताईं इहो मां मवाद उन्हनि खे ॾींदी रहियसि, जीअं हेल्प जे लाइ, रेफरेंस जे लाइ ॾींदी रहियसि। सो ईअं मुंहिंजो रेडियो सां रहियो, पर रेडियो जो मुंहिंजी ज़िंदगीअ ते, शख़्सियत ते इलाही वॾो असरु रहियो। इन करे हुन असांखे हिकिड़ो त टाइमिंग सेखारी, ऐं ॿियो जेको आहे ज़िमेदारीअ जो अहसासु सेखारियो त किथे का ग़लति ॻाल्हि न निकिरी वञे। ऐं उन में काफ़ी असां लाइव ॻाल्हाईंदा हुआसीं, अक्सर उहो जीअं रिसालो उहो बि लाइव हूंदो हो, त उन में मां पंहिंजा कॾहिं कॾहिं लिखी खणी ईंदी हुअसि, पर अक्सर असां लाइव ॻाल्हाईंदा हुआसीं, इंटरव्यू वठणु सभु। त ऐं ॿी वॾी ॻाल्हि आहे त उहो मार्शल आर्ट जो दौर हो, ऐं उन दौर में लिखण ते ऐं हर शइ ते एॾी पाबंदी हुई जो असां ॻाढ़ो रंग बि इस्तेमालु न करे सघंदा हुआसीं या सुर्ख न चई सघंदा हुआसीं, त उन में बि भॼंदा ईंदा त इहो न हटायो। त उन में रहंदे ऐं उनखे कीअं कजे, त उन मूंखे तमामु घणो सेखारियो। ऐं ॿियो मुंहिंजी दिलि इन करे लॻी वई जो सभु मुंहिंजा दोस्त हुआ, निसार मेमण दोस्त हो, इहे सभु दोस्त हुआ, त असांजे लाइ हिकिड़ी महफ़िल हूंदी हुई। ऐं उन खां पोइ जेको आहे अॻियां मतिलबु ईअं रहियो, उन खां पोइ इहो रिसालो ई असांजो मैगज़िन बंदि थी वियो, पर उहो एॾो मक़बूल तरीन प्रोग्राम रहियो, जंहिंजे करे असांखे इलाही असांजा अदीब इहे ॿुधंदा हुआ ऐं उहे रिस्पॉन्स बि ॾींदा हुआ। शेख अयाज़ ॿुधंदो हो, सिराज ॿुधंदो हो, कमर शहबाज़ ॿुधंदो हो। वरी असां जॾहिं मथां लही हेठि ईंदा हुआसीं जॾहिं, त उन्हनि जा फ़ोन बि ईंदा हुआ। अच्छा, पोइ निसार चवंदो हाणे ॾियो मूं, हाणे आया अथव फ़ोन। ऐं उन में कॾहिं असां का ग़लती कई हूंदी त असांखे अची चवंदा इमदाद हुसैनी। त इहे सभु माण्हू उन ते प्रोग्राम खे ॿुधंदा हुआ, उन ते तनक़ीद कंदा हुआ या असांजी तारीफ़ बि कंदा हुआ। बिल्कुलु उन ज़माने में तनक़ीद बि थींदी हुई ऐं दिलि खोले, हा बिल्कुलु, खुले दिलि सां उनखे क़बूल बि कबो हुयो, जी जी, ऐं जे तारीफ़ थींदी त ज़ाहिरा उहो त हिकिड़ी ॻाल्हि ई ॿी हूंदी त हेॾनि वॾनि हस्तियुनि असांजी तारीफ़ कई। अॼुकल्ह ईअं छो न आहे आपा? अॼुकल्ह सेखारण जो दौर ख़तमु थी वियो आहे, तनक़ीद जो ज़ोर बि वधीक आहे दौर। जी, असल में मां सम्झां थी त उहो तॾहिं खां शुरू थियो आहे जॾहिं खां वठी रिसाला मैगज़िन जेके मयारी निकिरंदा हुआ, जंहिंजा एडिटर ऐं उन्हनि जी हिकिड़ी तालीम हूंदी हुई, मतिलबु पर उहे जॾहिं उहा जनरेशन हली वई, उन खां पोइ जेका ॿी जनरेशन आई, उन्हनि इन ते बिल्कुलु सही तरह सां कमु कोन कयो। हाणे जंहिं महिराण जो एडिटर जेको आहे उहो इमदाद हुसैनी हुजे, गिरामी साहिबु हुजे, उन में हिकिड़ा बिल्कुलु अहिड़ा माण्हू आया जेके बिल्कुलु तजर्बेकार कोन हुआ, त उहा एडिटिंग ई कान थींदी हुई। उन ज़माने में इन्हनि मैगज़िन्स में, उन्हनि रिसालनि में छपजणु कंहिं इलाही वॾो हिकिड़ो मतिलबु एज़ाज़ हूंदो हो, त उन्हनि जी तनक़ीद खां सां निकिरी अचिजे। उन खां पोइ हिकिड़ो त इहो थियो, ऐं ॿियो इहो थियो त माण्हुनि वटि इहे जेको आहे न सेल्फ फाइनेंसिंग जॾहिं शुरू थी वई, माण्हुनि पंहिंजा रिसाला कढिया, जॾहिं जो जेको माण्हू ख़र्च वेठो करे, छाकाणि हू त इदारनि जा हूंदा हुआ न, त जॾहिं उन्हनि माण्हुनि पंहिंजा रिसाला कढिया त पोइ जेको माण्हू मालिक हूंदो उनखे केरु छा चवंदो।
उहो चवंदो त भई मुंहिंजो रिसालो आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे। त पर उहो पंहिंजो हिकिड़ो तरह उनजो मयार किरियो, ॿियो जो पब्लिकेशन्स जो बि इन करे किरियो। ऐं उन खां पोइ माण्हुनि जा किताब, अॼुकल्ह माण्हुनि जा 30-30, 40-40 किताब छपियल आहिनि। यानी असांजो इन करे उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जी का बि रुकावट कोन्हे। अॻु में पब्लिकेशन जा इदारा हूंदा हुआ, कंहिंजो किताब छपजंदो उहो इदारो तय कंदो। हाणे राइटर तो तय करे त मूंखे किताब मिलणु खपे, राइटर तो तय करे त मूंखे हाणे इन ते इनाम बि मिलणु खपे, राइटर तय थो करे त हाणे हिननि जी हिकिड़ी शाम मिलाइणु खपे। जॾहिं त इहो इदारा कंदा हुआ ऐं बिना कंहिं रख रखाव जे त उहे चवंदा त भई उहे उन राइटर खे वञी चवंदा त असां तुंहिंजो किताब छपणु था चाहियूं। सो इहे सॼियूं शयूं जेके आहिनि उहे उन्हनि तनक़ीद खे बि कयो आहे। तनक़ीद हाणे केरु माण्हू छो ॿुधे थो? जेको हिकिड़ो माण्हू पंहिंजो फुल पैसा ॾेई हिकिड़ो किताब छपराए थो त पब्लिशर खे त इन शइ सां को वास्तो ई कोन्हे त इन किताब जे अंदरि छा आहे। उहो छपे थो छॾे त तनक़ीद केरु ॿुधंदो? ऐं उहो माण्हू छो ॿुधंदो त जेको पाण ई पैसा ॾेई हुन किताब छपरायो आहे, पाण ई उन किथे पैसा ॾेई हिकिड़ो स्टेज हासिल कयो आहे, हिकिड़ो हॉल वरितो आहे ऐं चांहि ऐं बिस्किट बि उहो थो खाराए। त इन तरह सां आस्ते आस्ते तनक़ीद ख़तम थी वई आहे। आपा हिकिड़ो सवाल जेको मुंहिंजे हमेशह ज़हन में हूंदो आहे, हाणे त कुझु वधीक ई मां इन ॻाल्हि ते सोचींदी आहियां त को वक़्तु हूंदो हुयो जॾहिं ख़ासि शख़्सियतुनि खे सॾु कंदा हुया या उन्हनि खे ख़ासि महिमान जे तौर ते सॾींदा। मूंखे यादि आहे मां नंढी हूंदी हुअमि त मुंहिंजे पीउ खे जॾहिं सदा ख़ासि महिमान हिते गुल लॻल हूंदो हुयो, हिकिड़ो बैच टाइप हूंदो हुयो, त उनखे बि इहो ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदा हुया त भई ॾिसो अॼु असां ख़ासि महिमान आहियूं ऐं उहो वॾी ॻाल्हि, हिकिड़ी वॾी इज़त सम्झंदा। अॼुकल्ह त ॾिसो था त अवॉर्ड बि ईअं ख़ुशामदी तौर ते विराईंदा था वतनि पिया, हुनखे अवॉर्ड ॾियो, हुनखे हुन ख़ुशामद कई, हुनखे अवॉर्ड ॾियो ऐं उनजी अहमियत का सच न रही आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे हिन बारे में? अवल त जेको ख़ासि महिमान जी सदारत उहा अञा बि थींदो आहे जी, हर अदबी प्रोग्रामनि में या ॿियनि प्रोग्रामनि में उहा थींदी रहंदी आहे। पर ही अवॉर्ड जी अहमियत ख़तम थी वञणु इहो ई आहे त तव्हां जॾहिं उन सॼी शइ खे जे कैलिबर खे न ॾिसंदा ऐं ईअं फ़ैसिला कंदा ऐं माण्हू पाण ई पंहिंजे लाइ वठंदा त आस्ते आस्ते उन सॼी शइ जी अहमियत ख़तम थी वेंदी। हींअर बि काफ़ी जेके जेन्युअन माण्हू हूंदा आहिनि पोइ उहे उन सॼी शइ खां परे हटी वेंदा आहिनि। ऐं हिन में हिते सिर्फ़ु इहो शोबिज़ वांगुरु अदब खे करे छॾियो वियो आहे। बिल्कुलु इहो शोबिज़ जो कमु हूंदो हो त उन्हनि जी फील्ड जी डिमांड बि हूंदी आहे त उन्हनि जी जेका असां हिकिड़ी फेस वैल्यू वधे, पर अदीबनि जो इहो कमु कोन हूंदो हो। सो इन जे करे पोइ उन्हनि अवॉर्ड्स जी अहमियत घटिजी वई आहे। हाणे जेके काफ़ी सारा अहिड़ा जेन्युअन अदीब हुआ जिन खे ज़िंदगी में कॾहिं बि अवॉर्ड कोन मिलियो, पर छा उहे अदीब न हुआ छा? या जिन खे मिलियो आहे त उन्हनि जे हवाले खां बि छा मतिलबु हुजे? खैरनसा जाफ़री खे मूंखे नथो लॻे त थिए, या नूरुल शाह खे मिलियो आहे। जीअं नूरुल शाह पहिरें खां ई वॾी अदीब आहे, उहा रहंदी। खैरनसा जाफ़री खे उहे अवॉर्ड न मिलियो, खैरनसा जाफ़री साॻियो मक़ाम रखे थी। बिल्कुलु, पर ठीकु आहे, हिकिड़ो बहितर तरह सां उन्हनि खे अवॉर्ड मिलियो, पर उन अवॉर्ड जे पुठियां जेके ॿिया माण्हू ड्रोड़ था लॻाइनि उहा उन्हनि जे लाइ जेका असां ग़लति ॻाल्हि आहे। ऐं ही असां बाक़ी जेकॾहिं ईमानदारीअ सां ॾिना वञनि त पोइ उन सॼी शइ जी वैल्यू बि थिए। सही ॻाल्हि आहे। सो उन जे लाइ हिकिड़ो केरु मञता जा ॿ टे लफ़्ज़ बि ॻाल्हाए या मञता जे लाइ हिकिड़ो सर्टिफिकेट बि ॾिए त उहा इलाही वॾी ॻाल्हि थी सघे थी जेकॾहिं उनखे ईमानदारीअ सां निभायो वञे। सो अवॉर्ड जेकॾहिं मिले थो त उन अवॉर्ड जी इज़त आहे। अपा ब्रेक था वठूं। नाज़रीन, मोटी था अचूं हिकिड़ी शॉर्ट ब्रेक खां पोइ। आपातिया तव्हांजो जेको प्रोफेशन आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई त उन में मूंखे लॻे थो संजीदा माण्हुनि जो वधीक रुझान रहियो। तव्हां जी लाइफ में या तव्हांजे हिन प्रोफेशन में कहिड़ा माण्हू जेके संजीदगीअ खे ॿिए
हिकिड़ो मज़ा जे तौर ते या हिकिड़ो सेंस ऑफ ह्यूमर जंहिंमें हूंदो आहे सुठो, कहिड़ियूं शख़्सियतूं तव्हांजे लाइफ में रहियूं या तव्हां ॾिठियूं? जी, सेंस ऑफ ह्यूमर हिकिड़ो त उहो ई हूंदो आहे न त जेका माण्हू में पाण में शइ हूंदी आहे उहो उन्हनि माण्हुनि खे ॻोल्हे लाहींदो आहे। त मुंहिंजे अंदरि बि सेंस ऑफ ह्यूमर रहियो आहे। त रेडियो ते मुंहिंजी मुलाक़ात थी नकाश, असां वटि नकाश हिकिड़ो तमामु लिखंदो हुओ झटपट मदीनाणी जे नाले सां। अच्छा। ऐं उन खां सवाइ बदर कुरैशी असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो हो ऐं संगत जो वर्किंग कमेटी जो मेंबर हो। ऐं उनजी सॼी ज़िंदगी हिकिड़े कमरे में गुज़री, उनजो जवानीअ में एक्सीडेंट थी वियो हो ऐं उनजो हेठियूं धड़ ख़तमु हो। हिकिड़े कमरे मां हिकिड़ी दरी हूंदी, उहा उनजी इंस्पायरेशन हूंदी, पर छा उन माण्हू जो वरी सेंस ऑफ ह्यूमर हो। त एतिरो असां खिलंदासीं। उन खां सवाइ कमर शहबाज़, उन सां मुंहिंजी मुलाक़ात संगत जे गॾियाणियुनि में थी। ऐं उन खां पोइ रेडियो ते, पोइ त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते थींदी। त उन सां हिकिड़ो त पहिरीं ई मुलाक़ात मूंखे यादि न आहे त कहिड़ी हूंदी, पर अलाए जेका बि हुई उहा कंहिं मज़ाक सां शुरू थी ऐं असां मूं का ॻाल्हि कई या हुन कई त असांजो पाण में थियो। वरी मथां मां पाण नवाब शाह जी आहियां त मुंहिंजे सॼे ख़ानदान खे कमर साहब सुञाणे थो, उहो नवाब शाह जो। ऐं एसि ताईं जो उन्हनि जा जेके प्यार जा नाला या जेके घर जा या हिकिड़ा प्यार जा हूंदा आहिनि, हिकिड़ा जेका चिड़ ॾियारण जे लाइ या कंहिंखे तंग करण वारो नाला, उहे सभु उनखे ख़बर हुई। त हिकिड़ो मतिलबु असांजी अदबी संजीदा गुफ़्तगू बि थींदी हुई हिक ॿिए सां, पर असांजी वधीक मिज़ाज ते बि वधीक हूंदो हो ऐं असां तमामु घणो खिलंदा बि हुआसीं। निसार मेमण जेको आहे सो तव्हां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे रिसालो प्रोग्राम कंदे कंदे बि असां मज़ाक कंदा हुआसीं हिक ॿिए सां। सो ॿियो कमर साहब जो इहो बि हो त हू माण्हुनि खे उत्साह ॾियण जे लाइ तमामु घणो अॻियां हूंदो। ईअं बि असां वटि इलाही सारा किरदार आहिनि ॿिया बि, पर उन में कमर साहब बि हूंदो हो। ऐं उन्हनि में इलाही जेको उनजो घर बि जेको हूंदो आहे सो हिकिड़े तरह सां असांजो मतिलबु हिकिड़ी अहिड़ी पॉइंट हूंदी जिते अची असां सभु गॾिजूं। त अलाए हर थोरनि ॾींहंनि खां पोइ दावत थींदी हुई हिनजे घर, त उन में बि अची गॾु थींदा हुआसीं, किथे ॿियनि जॻहियुनि ते बि मिलंदा हुआसीं। ऐं ॿियो इहो त जीअं मां जॾहिं शुरूअ में आयसि, अञा मां नई हुअसि, सभु सीनियर राइटर हुआ, त उन में बि काफ़ी अदीब जेके हुआ उन्हनि खे हिकिड़ी ख़ुशी हुई त हीअ हिकिड़ी सिंधी छोकिरी आहे ऐं एतिरो मूंखां वधीक ज़हीन, मूंखां वधीक बोल्ड ऐं मूंखां वधीक जेके मतिलबु गहराई सां लिखण वारियूं औरतूं सभु मौजूदु हुयूं। पर मुंहिंजे लाइ इहो हो त हिकिड़ी मुसलसल महिनत कंदड़ छोकिरी आहे जेका मुसलसल पंहिंजे मथे हले थी, त काफ़ी माण्हू उन सॼी शइ खे ॾाढो एप्रिशिएट कंदा। उन में कमर शहबाज़ बि हो। सही सही। आपा तव्हांजी जेकी शादी थी उहा लव मैरिज हुई या अरेंज मैरिज हुई? मुंहिंजो ख़्याल आहे त मूं जहिड़ी माईअ खां पुछण त न खपे, इन करे जो मां त लव मैरिज ई कई ऐं मां उनखे वधीक तरजीह ॾियां थी त माण्हू शादी जेका आहे घटि में घटि शादी त पंहिंजी मर्ज़ीअ सां ई करे। सही। यकीनन इन करे जो शादी हूअं ई हिकिड़ो ॾुखियो इंस्टीट्यूट आहे जंहिंखे निभाइण मुश्किल हूंदो आहे, त शादी 100% मर्ज़ीअ सां कजे। जेकॾहिं तो यकीनन हीउ मुंहिंजो ई फ़ैसिलो हो ऐं मूं पंहिंजी मर्ज़ीअ सां शादी। तव्हांजा फैमिली मेंबर्स घणा आहिनि? तव्हां पाण में कीअं तव्हांजी अंडरस्टैंडिंग बॉन्डिंग आहे? असांजी मतिलबु जीअं मुंहिंजी मर्ज़ीअ सां शादी करण वारे बैकग्राउंड खे ॿुधाए त जीअं मुंहिंजो वॾो भाउ महमूद लाड़े, उहो तमामु घणो रोशन ख़्यालु हो, त उनखे त कंहिं तरह सां को मसइलो न हो, मुंहिंजी माउ खे बि न हो। ऐं मूं 31 सालनि जी उमिरि में शादी कई, त 31 साल उमिरि बि उन ज़माने में वॾी उमिरि सम्झी वेंदी हुई। त उन्हनि खे लॻंदो हो त अलाए मां कंदसि बि अलाए न कंदसि, इन करे मां त रुॻो उन्हनि खे ॿुधायो त मां कंहिंखे पसंदि कयो आहे, त उन्हनि जे लाइ त इहे वॾी मतिलबु ख़ुशीअ जी ॻाल्हि हुई त ठीकु आहे न कयो। सो इन तरह सां मूंखे का बि क़िस्म जी का पाबंदी या को इहे सभु कुझु को बि ॾिसणो कोन्हे पियो। ख़ुदा बख़्श हिकिड़ो आर्टिस्ट आहे मुंहिंजो हस्बैंड, ऐं उन NCA मां पंहिंजो ग्रेजुएट हो ऐं हमेशह हिकिड़ो इलाही कमिटेड क़िस्म जो आर्टिस्ट आहे ऐं हिकिड़ो इलाही सचो माण्हू आहे जेके उनजा गुण हुआ जेके जंहिंजे करे मुंहिंजी हुन सां दोस्ती थी। ऐं इन खां सवाइ पोइ असांजे ॿ धीअर आहिनि, वॾी जो नालो सूंह आहे ऐं उनखे लिटरेचर सां तमामु घणी दिलचस्पी आहे। उहा अंग्रेज़ी अदब में जेको आहे सो हींअर MPhil करे वेठी, पर इन खां सवाइ उन कुझु शाइरी बि कई आहे पर अंग्रेज़ीअ में, ऐं उन उर्दू अदब ऐं सिंधी अदब सां बि हुनखे इलाही दिलचस्पी आहे, पर उहा मुकमल तरह सां हिकिड़ी अदब जो माण्हू आहे। ऐं उन खां पोइ ॿी धीअ सुहाई आहे जेका सूंह खां 3 साल नंढी आहे,
ऐं उहा उनजो रक़्स सां नंढपण खां वठी दिलचस्पी रही। तमामु हिकिड़ी प्रोमिनेंट शख्सियत आहे उहा बि। त 7 सालनि जी उमिरि में उन शेमा किरमानीअ खां भरतनाट्यम रक़्स सिखणु शुरू कयो। 10 साल मुसलसल सिखियो ऐं उन खां पोइ हूअ ॿियो जेको कंटेम्पररी डांस सिखण जे लाइ मुल्क खां ॿाहिरि वई। जर्मनी में वर्कशॉप अटेंड कया, इटली में कया ऐं इटलीअ में बाक़ाइदा हुन जी एजुकेशन वरिती। सो बस इहो ई आहे फैमिली। हाणे सुहाईअ खे जी शादी इटालियन सां थियल आहे ऐं उनजी धीउ आहे लूना जेका 3.5 साल पौणे 4 सालनि जी आहे। अच्छा, नंढपण जी का अहिड़ी का यादि जेकी सुठी या का अहिड़ी यादि जेकी तव्हांखे बस दिलि में रहिजी वई हुजे का अहिड़ी? नंढपण में छाकाणि त मूं ॿुधायो त ॻोठ जी ज़िंदगी त उहा ॾाढी हिकिड़ी भरपूर ज़िंदगी हुई ऐं सॼो उन में कंहिं बि क़िस्म जी का पाबंदी कान्हे, सरहदूं कोन हुयूं। एसि ताईं जो असां ॻोठ जा ॿार सॼो वक़्तु कंहिंजे घर में बि केॾी महिल बि वञी सघूं था, उन्हनि जे घर जी बि कहिड़ी कुंड में बि वञी सघूं था। त सरहदूं न ॾिठियूं ॻोठ में। जितां बि सुबुह जो उथी ऐं न को का रोक टोक हुई, न सभिनी खे ख़बर ई केरु केॾां वेंदो, न को ॿाहिरि कार मोटर आहे जेको एक्सीडेंट थिए। त सुबुह खां वठी माण्हू पंहिंजी आज़ादीअ सां घुमंदो हो, रुलंदो हो। वधीक रुलणु सही आहे हिन जे लाइ। ऐं बसि राति जो अचे, रुॻो राति जो माइट ॾिसंदा थी ॿार आहे सुम्हियो पियो। त इन तरह सां मूं हिकिड़ी इहा भरपूर ज़िंदगी गुज़ारी। ऐं सभिनी खां वॾी ट्रेजिडी इहा थी त मां शुरू खां वठी हिकिड़ी इलाही ख़ुददार तबियत जी आहियां। थी सघे थो त उहा मुंहिंजी माउ बि हुजे या मुंहिंजे ख़ानदान में ॿिया बि हुजनि। त 6 सालनि जी उमिरि में बाबा जी वफ़ात थी। त ऐं ॿियो इहो आहे त नंढपण खां वठी मुंहिंजी हिकिड़ी ज़हानत 6 सालनि जी उमिरि में बि त उहा इन जे करे ई त बाबा मस्जिदुनि जो पेश इमाम हो। त उहो मुख़्तलिफ़ शहरनि में ॻोठनि में वेंदो हो त असां बि उन सां गॾु वेंदा हुआसीं ऐं मस्जिद जे हिजरनि में अंदरि रहंदा हुआसीं। पर उते बि जेको मां हिननि सां बाबा वारनि जी राति जो सुघड़ महफ़िल थींदी हुई। मतिलबु उन में उते मज़हबी महफ़िल कोन कंदा हुआ, सुघड़ महफ़िल हूंदी जिते मां बि वेठी हूंदी हुअसि। त ज़हानत मशहूर हुई। त मूंखे एॾी इज़त ऐं एतिरो प्यार एतिरो एतिराम मिलियो इन उमिरि ताईं। बाबा जी वफ़ात थी अञा बाबा जी डेथ बॉडी घर में पई हुई त कंहिं ॿार मूंखे ऐं मतिलबु मुंहिंजी मामी मूंखे वठी वई त हाणे हिनखे मानी खारायो। ज़ाहिर उन महिल जेसि ताईं तदफ़ीन नथी थिए त मानी त न पचंदी आहे घर में। त उहे वठी वई त मुंहिंजे मारोट मूंखे थोरो मारियो या दड़का ॾिना त हीअ असांजे घर छो थी अचे। त मुंहिंजी मामीअ चयो त यतीमनि खे न सताइबो आहे, यतीमनि जी बददुआ लॻी। त उहा मुंहिंजी पहिरीं ट्रेजिडी हुई त मूं सां कंहिं हमदर्दी कई ज़िंदगीअ में। त उहा मां कॾहिं बि ऐं उहो ट्रामा मुंहिंजो अञा ताईं हले थो। त मां हमदर्दी करे मां कंहिं अहिड़ी पोज़ीशन में अची वञा जेको केरु चवे वेचारड़ी ऐं हिन सां ईअं थियो यतीम। त इहा मुंहिंजी पहिरीं ट्रेजिडी आहे। ऐं पहिरीं ख़ुशी मुंहिंजी इहा आहे त हिकिड़ी पंहिंजी सोच में आज़ादु, उहा मूंखे नंढपण खां वठी आज़ादी मिली। त मूं पढ़णु छॾे ॾिनो, माइट वञी ॿिया पाइटूं गिलाऊं कंदा, पर कंहिं मूं ते दॿाउ न विधो। मुंहिंजी ज़िंदगी में मूंखे कॾहिं बि कंहिं बि फ़ैसिले करण ते दॿाउ न पियो आहे ऐं मां हमेशह आज़ादु रही आहियां पंहिंजे फ़ैसिलनि में, नंढपण खां वठी हिन महिल ताईं। आपा जेसिताईं मां तव्हांखे ॾिठो आहे मतिलबु तव्हांजी लाइफ खे ॿिन्हिनि खे, त अबड़ो साहब जेको आहे सो ॾाढो संजीदा तबियत जो मालिक आहे। ऐं तव्हां चओ था पिया त मां ॾाढी शौक़ क़िस्म जी या इन क़िस्म जी सेंस ऑफ ह्यूमर ॾाढो हूंदो। त तव्हां ॿिन्हिनि जो थी सघे थो पर्सनल लाइफ में उहे बि ॾाढा शौक़ तबियत हुजनि या छा, पर मूं थोरो इहो ऑब्ज़र्व कयो आहे काफ़ी नंढे हूंदे खां वठी ॾिठो वञे त। हा, न अबड़ो बिल्कुलु बि हुन में सेंस ऑफ ह्यूमर एतिरो न आहे, एतिरो त छा पर मुंहिंजो ख़्याल आहे बिल्कुलु बि कोन्हे। ऐं हू इलाही घटि ॻाल्हाईंदो आहे, हमेशह संजीदा रहंदो आहे। जी हा, ऐं जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहे त कंहिं मौज़ू ते ॻाल्हाईंदो आहे। सही। ऐं असां त चिक 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 ईअं ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, कुझु बि कंहिं तरह सां हू बिना हुन ते ॻाल्हाईंदो आहे। सो जेकॾहिं मुंहिंजूं 99 शयूं हुन सां मिलनि थियूं, 99 शयूं मिलनि थियूं, हिकिड़ी बि मुख़्तलिफ़ थी सघे थी, पर हा मां मिस कंदी आहियां हिन शइ खे। त ऐं मां उन सॼी शइ खे त किथे न किथे उहा शइ जेका सा रिकावट महसूसु थींदी आहे। पर उहे सभु शयूं हिकिड़ी शइ ते जेके आहिनि रिग्रेट न फील कंदी आहियां, ऐं बल्कि मां पंहिंजो फ़ाइदो ई सम्झंदी आहियां इन हवाले खां त जेका ख़ुदा बख़्श जी हिकिड़ी ख़ूबी आहे त सभिनी खां उन जूं उहे जेके ख़ूबियूं आहिनि उहे बि उन्हनि जे अॻियां इहा शइ पोइ वरी हेठि थी वञे। उहा सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा आहे त हू हिकिड़ो इलाही सचो आर्टिस्ट आहे ऐं उनजी तनक़ीद, उनजी तारीफ़
ऐं हिकिड़ी उनजी कमिटमेंट ऐं उन खां सवाइ एहतराम त हू हिकिड़े सचे आर्ट जो उहो केर बि हुजे, उनजो दुश्मन बि हूंदो न, पर उहो राइटर सही हूंदो या उनजी तख़लीक़ सही आहे, आर्टिस्ट सही आहे, त हू उनजो क़दुरु कंदो। ऐं ॿियो इहो आहे त हुन वटि औरतुनि जो एतिरो ज्यादा एतिराम आहे त का औरत हुनखे शदीद तकलीफ़ बि ॾिए, जेकॾहिं कॾहिं कॾहिं थींदो आहे बास में या कुझु क्लास फेलो कुझु करे, पर हू औरतुनि जी तज़लील बिल्कुलु बर्दाश्त न करे सघंदो आहे, हुनजे वस जी मतिलबु ॻाल्हि न हूंदी आहे। हू कॾहिं बि कंहिं ते बि हथु नथो खणी सघे, पर हू इन शइ में मार कुट बि करे सघे थो, जेकॾहिं हू ॿुधी वठे किथे त केरु माण्हू कंहिं औरत जी तज़लील करे पियो। त इन्हनि शयुनि में हू एतिरो ज्यादा सचो इंसान आहे, ऐं इन जे करे मां सम्झां थी त मूंखे इहा शइ इन करे बि न कंदी आहे त मां त हर कंहिं सां ॻाल्हाईंदी आहियां त कम वारी मासीअ सां बि मज़ाक करे छॾींदसि, त इहा मुंहिंजी ॿार त किथे बि निकिरी सघे थी। वरी मुंहिंजियूं धीअरूं आहिनि उन्हनि सां, उन खां सवाइ माइटनि में मुंहिंजो दोस्त आहिनि उन्हनि सां। त अच्छा, तव्हां एतिरी मसरूफ़ियत जे बावजूद बि तव्हां कुझु टाइम कढंदा आहियो, कुझु का सुठी पोइट्री ॿुधो, का अहिड़े क़िस्म जी का शइ जेकी तव्हांखे का गुलूकार पसंदि हुजे, थोरो मुख़्तसिर ॿुधाइजो। हा, टाइम त असां मतिलबु हिन ते ख़ुदा बख़्श मां गॾिजी फिल्मूं ॾिसंदा आहियूं, जेके अॼुकल्ह हिन ते नेटफ्लिक्स ते जेके फिल्मूं आहिनि उहे असां कॾहिं उहे फिल्मूं गॾिजी ॾिसंदा आहियूं। इन खां सवाइ असांजो जेको अदबी हल्को आहे वेझो, उन में केरु असां दावतूं थींदियूं रहंदियूं आहिनि, असां उते विहंदा आहियूं ऐं उते अदीब बि हूंदा आहिनि, आर्टिस्ट बि हूंदा आहिनि, हिक ॿिए खे ॿुधंदा बि आहियूं, पंहिंजे घर में असां सॾाईंदा आहियूं। त ईअं हिकिड़ो सर्कल आहे जेको असांखे तमामु घणो वेझो आहे, ॾाढो प्यारो आहे। ऐं इन खां सवाइ पसंदि जे हवाले खां त इहे मतिलबु हिकिड़ो उमिरि हूंदी हुई त असां उन सॼी शइ खे कयूं। मतिलबु कुझु शाइर त उमिरि भर रहंदा आहिनि, भटाइया अयाज़ आहे, ग़ालिब आहे, इहे या कुरतलेन हैदर आहे, त इहे राइटर हुआ, या अमर जलीला, इहे सभु राइटर त आहिनि जेके असांखे उमिरि भर पसंदि रहिया, या जेके फोक शाइरी आहे सॼी। पर इन खां सवाइ या कंहिंजी म्यूज़िक आहे, उन सॼी शइ में मूड बदिलजंदा रहंदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मां घणो करे हिन उमिरि में अची एतिरो मसरूफ़ियतूं, घर जूं मसरूफ़ियतूं, उन्हनि सभिनी जे करे मां उहे शयूं वधीक पढ़ंदी आहियां जेके मूंखे हींअर इन महिल ज़रूरत आहे, कंहिं हवाले जे लाइ ज़रूरत आहे, त मां फोकस उन्हनि ते कंदी आहियां वधीक। सही। आप जीअं त असांजो वक़्तु पुॼाणीअ ते आहे, तव्हां को नौजवान नस्ल खे कोई पैगाम ॾियणु चाहियो त छा चवंदा? पैगाम त जो त मूंखे सम्झ में नथो अचे, पर ॻाल्हि जेको असां हींअर इहा ॻाल्हि कई सेल्फ पब्लिकेशन जे लाइ तनक़ीद जे हवाले खां जेको असांजो थियो, उन में इहो आहे त असांखे वरी ॿीहर सभु पुराणी शयूं अहिड़ियूं न हूंदियूं आहिनि जेको तव्हां उनखे फिटो करणु तरक़ी हुजे। तरक़ी इहा जेकी उन्हनि जेके असांजा सुठा मयार हुआ, असांजा आला मयार हुआ, उन्हनि खे फिटो करणु मुनासिब न आहे। सही। सो उन में पंहिंजी लिखणनि खे, उन्हनि सभिनी शयुनि खे पंहिंजो पाण खे मान ॾियनि, इज़त ॾियनि, उन्हनि लिखणनि जो जेको न भरम रखनि। किताबनि जो तइदाद कंहिंखे बि वॾो अदीब नथो ठाहे। सही। सो उन सॼी शइ जे लाइ कनि। ऐं इन खां सवाइ ॿियो मुंहिंजो इहो नसल थी सघे थो असांजे नौजवान नसल में कुझु अहिड़ा माण्हू हुजनि जेके एतिरा पब्लिशर, बहितर पब्लिशर थियनि, जेके ओड़ा पब्लिशर हुजनि ऐं असांजी किताबनि जो मयार थोरो बुलंद थिए। सो इहो नौजवान नसल सां गॾु सभिनी जो असांजो कमु आहे। सही है, बिल्कुलु। थैंक यू सो मच आपा, तव्हां एतिरो टाइम ॾिनो। नाज़रीन, ॿिए हफ़्ते कंहिं ॿिए मोती सां मुलाक़ात कंदासीं। इजाज़त ॾींदा, अला भाई।